नाज़रीन, बदीन खां ख़बर आहे अल्ताफ़ मेमन जी अव्हां ताईं पहुचायूं पिया। बदीन में आइस जो कारोबार वबाए बीमारी जियां पखिड़िजी वियो। आइस जी मवाली हथां जीजल माउ क़तल थी वई। बदीन वहणाई शरीफ़ लॻ ॻोठ उर्स मलाह में आइस जे मवाली वसीम मलाह नशे जी हालत में पंहिंजी माउ खे कुहाड़ियुनि जा वार करे तड़पाए क़तल करे छॾियो। वाक़े जी ख़बर ॿुधण खां पोइ आसपास जा मक़ामी माण्हू वाक़े वारी जाइ ते पहुची विया ऐं पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस मौक़े वारदात ते पहुची लाश खणायो ऐं क़ातिल पुट खे पिणु गिरफ़्तार करे वरितो। वेहणाई शरीफ़ जे रहवासियुनि रोड बंदि करे सख़्त एहतजाज कयो ऐं SSP बदीन DIG हैदराबाद खां अपील कंदे चयो त आइस जे डीलरनि ऐं ॻोठनि में आइस सप्लाई कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। आइस जा मवाली ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि, पर पुलिस आइस खे ख़तमु न करे सघी आहे, जंहिंसां हिकु त नौजवान ज़िंदगियूं तबाह करे रहिया आहिनि, ॿियो चोरियूं वारदातूं क़तल पिणु करे रहिया आहिनि। उन्हीअ ते सख़्त नोटिस वरितो वञे।